अलहमदुल्ला भाउ तुंहिंजो त मूंखे जेका मोट अवाम खां मिली आहे न, जेका मोहबत मिली आहे, मूंखे उन खां वधीक कुझु नथो खपे। बाक़ी अलहमदुल्ला उहो फ़नकार कोन्हे जे मुंहिंजी शाइरी न ॻाई हुजे, जंहिंमें शमन मीराली, हुमेरा चना, फौजिया सुमरो, चांडियो, मक़सद मुख्तियार शीदी, जोगी जलाल, त हर फ़नकार मुंहिंजी शाइरी ॻाई आहे। पर ही मोहबत असल में ही जेका अवाम मूंसां गॾु वेठी आहे न, ही हुननि जूं मोहबतूं आहिनि, उन्हनि जे करे ज़मा ख़ासि कयी आहे। खोड़ सारा फ़नकार आहिनि जेके हिन पानी जान खे छॾे बि विया आहिनि। उहो कहिड़ो ख़ासि फ़नकार आहे जे बाक़ी अव्हां जी शाइरी खे उन हिसाब सां पढ़ियो जंहिंमां तव्हां बि काफ़ी मुतासिर थिया? असल में हर कंहिंजी पंहिंजी चॉइस अलॻि आहे, फरमाइश अलॻि आहे, पसंदि अलॻि आहे। पर असांखे हक़ीक़त में असांखे लाड़ जो इलाही कुझु ॾींदा आहिनि, पर असां असल में न लाड़ जा न उतर जा। ऐं लाड़ में वञूं था त हीअ चवनि उतरादी आहिनि, जेकॾहिं अपर साइड वञूं था त हीअ चवनि लाड़ी आहिनि। त हीअ नवाब शाह ऐं हैदराबाद सिटी जेका आहे न, इहो विच आहे। त असांजो हक़ीक़त में मूंखे उर्स चांडे तमामु बहितरीनु ॻायो, सरमद सिंधी ॻायो, जीअं चेट में चई हो, इंदुस मां कतीब गुज़री वई, हीअ मुंद हथनि मां निकिरी वई, का साजन जी ख़बर न पई।